तव्हां ॾिसी रहिया पारस टीवी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट पेश करे रहियो आहे ब्यूरो चीफ नादर अली बुलेदी। गेरेलो थाणे जी हद ॻोठ गुलाम अली ज़हरानी में ॻोठाणे अब्दुल गानी ज़हरानी जी धीअ 20 महीननि जी बेगम अचानक घर मां गुम थी वई, जंहिंजे वासुनि पारां काफ़ी ॻोल्हा कई, जॾहिं त सुबुह जो ॻोठ ॿाहिरां खॾ मां लाश हथ कयो। जे वासन लालखानो अस्पताल खणी विया, जिते डॉक्टर फौतियुनि जी तस्दीक कई। उन सिलसिले में राब्तो करण ते फौती ॿारड़े जे मामे सईद अहमद पारस न्यूज़ रिपोर्टर खे ॿुधायो आहे त राति देर सां नामालूम माण्हू मुंहिंजे मासूम बाने जी बेगम राति देर सां घर मां पुरसराह नमूने गुम थी वई आहे, जंहिंजी ॻोल्हा कई, जॾहिं त सुबुह जो ॻोठ ॿाहिरां खॾ मां लाश मिलियो। हिन वधीक चयो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां राब्तो करण ते गेरेलो पुलिस ॿुधायो त असांखे इतला मिलियो ऐं वासन जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी न आहे। जेकॾहिं वासन केस दाख़िल कराईंदा त जांच कंदासीं। जॾहिं त मासूम नियाणी जो लाश घर पहुचण ते कैराम मची वियो, संदसि अमर खे बेहोशी या दौरा पइजी विया। इलाइक़े में सोग वारो माहौल छाइजी वियो।